हे मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जा जॾहिं तव्हांखे यादि हूंदो फोटोग्राफ्स बि आहिनि जंहिंमें कपिड़ा लीड़ियूं थी विया, GS सिंध वारा लठियूं खाधियूं ॿधिजी, इहे सभु जेके आहिनि असांजा दोस्त गिरफ़्तार बि थी विया ऐं गॾिजी जेलनि में विया। उन जे करे जॾहिं असांजो रहबर साईं GM सैद असांखे जेकी वाट ॾसे वियो ऐं हुन असांखे हिन वाट ते लॻायो त बाबा असांखे इहे दूरियूं, इहे ख़लफ़शार, इहे हिक ॿिए को नफ़रतूं ख़तमु करणियूं पवंदियूं ऐं ख़तमु करणियूं आहिनि। ऐं उन ते असांजनि वॾनि वॾनि अॻुवाननि लीडरनि सालनि जा साल उन ते कमु कयो। अब्दुल वाहिद साईं GM सैद खां पोइ अब्दुल वाहिद आरी सर हुजे, सॼो GS सिंध महाज़ हुजे, GS सिंध क़ौमी महाज़ हुजे जेको आहे, ऐं उन्हनि बाज़ाब्ता तौर ते इन्हनि शयुनि खे वेझो आंदो, उन्हनि वेझड़ाइनि, फ़ाइदा ॾिना असांखे। ऐं अॼु ऐं उन वक़्तु मुतहिदा इक़्तिदार में हुई। मां छा थो चवां, उन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट इक़्तिदार में हुई, वफ़ाक़ में बि हिसेवार हुई, सिंध में बि हिसेवार हुई। तव्हांखे यादि हूंदो त जसकम जी कमेटी, असांजी पार्टी जी कमेटी हिकिड़ी, मां अञा सिंध न आयो आहियां, मां अञा USA में आहियां, त जसकम असांजी पार्टी हुई हुते। जसकम जी कमेटी जेको आहे छा 90 ते ॻाल्हियूं करणु ऐं अंडरस्टैंडिंग करणु या मुलाक़ातूं करणु न वई हुई, या उहे आरीसर साहब सां ऐं बशीर ख़ान कुरैशी सां न मिलंदा हुया, या उन वक़्तु गॾियल जिदोजहद न थी हुई, इहे लठियूं ऐं जेल गॾिजी न विया हुया। उन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट आज़ादी जो नारो न हयो हुयो। अॼु इल्ताफ़ हुसैन जी जंहिं ॻाल्हि जी मां हिमायत कई आहे, छाजे मां इल्ताफ़ हुसैन जो वॾे में वॾो क्रिटिक रहियो आहियां, मुतहिदा जो मां वॾे में वापसि अचण खां पोइ मुंहिंजूं सभु तक़रीरूं खणी ॾिसो, सभु तक़रीरूं खणी ॾिसो, चैलेंज सां थो चवां। सन में हुजनि, कराची में हुजनि, किथे बि हुजनि, मां वधि में वधि क्रिटिक हुयमि मुतहिदा जी पॉलिसियुनि सां, मां वधि में वधि उन्हनि ते ॻाल्हाईंदो हुयुमि ऐं इहो ई चवंदो हुयुमि त सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कयो, असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे अलॻि क़ौम नथा सम्झूं, असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पंहिंजी धरती जो हिसो सम्झूं था। जेके 3 नस्लुनि खां हाणे हिते आया आहिनि, हिते पैदा थिया आहिनि, उन्हनि जो पैदाइशी हक़ आहे, त ऐं असांखे इहो तासुब या नफ़रत कढणी पवंदी। भला असां वटि सिंधियुनि में बरोच सिंधी तासुब अञा ताईं न आहे नस्ली तौर ते। असां वटि सैयद ऐं उमती वारो तासुब न आहे। असां वटि हे लाड़ी आहे, हे उतरादी आहे, इहो तासुब न आहे अञा ताईं। हे शिकारपुर जा पठान, गढ़िया यासीन जा पठान, हे जेको आहे सुल्तानकोट जा पठान, हाणे त हर कोई मॉडर्न थी वियो आहे, कोई पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि शादियूं कंदो हुयो। इक़बाल तरीन जंहिं तव्हांजो ही ॻाढ़ो झंडो ठाहियो, ॻाढ़ो झंडो जेको तव्हांजो पहिरियों मरकज़ी सदर हो, उनजो ॾाॾो ॾाॾी पछतो ॻाल्हाईंदा हुया। असांजी GS सिंध जे अंदरि केॾा कारकुन, बहादुर कारकुन सुल्तानकोट जा, शिकारपुर जा ऐं गढ़ियासीं जा पठान रहिया आहिनि ऐं आहिनि। के दुरानी आहिनि, के काकड़ आहिनि, के बाबर आहिनि, के तरीन आहिनि। त ईअं ई असां सम्झूं था त हिजरत करे जेके बि माण्हू आया, उहो हिकिड़ो जबर हो तारीख़ जो। ऐं साईं जेम्स चयो आहे न त 3 तबिका थींदा हिननि में, हिकिड़ा भॼी वेंदा, हिकिड़ा असां सां मिली वेंदा, हिकिड़ा असांजी मुखालफ़त में असां सां विढ़ंदा। बाबा सिंधु देश छो ऐं छा लाइ, सिंधु जी सान्या, इहे किताब पढ़ो त सही।
हर शइ त लिखी पई आहे, साईं खे सम्झो त सही। त पोइ जॾहिं हिन मौक़े ते तव्हांजी सॼी सामूंडी पटी उनजी वालार पई थिए। ही कराची को वठी बहरिया हलियो वियो मथे ताईं। ही डिफेंस हाउसिंग सोसाइटियूं तव्हांजे कराची को वठी हली वियूं सॼो तव्हांजे हैदराबाद ताईं। हे लखे माण्हू सेटल पिया थियनि कराची में। ये मुहाजिर त न आहिनि, इहे सिंधी आहिनि छा? सिंधी माण्हुनि खे प्रॉपर्टी वठाइण जेतिरो पैसो आहे सिंधियुनि वटि? सिंधी अञा बिज़नेस क्लास या मिडिल क्लास थियो आहे? हिकिड़ो फोरू क्लास पैदा थियो आहे जे सॼी सिंध खे फुरे छॾियो आहे। बाक़ी त ॿियो को क्लास न आहे सिंध में। अञा गुरबत आहे ऐं गुरबत वधी आहे। 60% को मथे सिंध जो माण्हू गुरबत जी ज़िंदगी गुज़ारे थो। 2 वेलनि जे लाइ आतो आहे। पाणी जी सूरत हाल ॾिसो, पीअण जे पाणी जी सिंध में ॻोठ शहर ॻोठ थी विया आहिनि, कचूं आबादियूं था लॻनि। ही छा पियो थिए? कादुरपुर गैस फील्ड वॾे में वॾी गैस फील्ड आहे न, जोही बदीन वारो तेल। भला सिंधी माण्हू इते वञी ॾिसनि त इते ही जेके घोटकी में इहे वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि, एंग्रोज हे हो, इहे फर्टिलाइज़र्स जूं, इन कॉलोनियुनि में ॾिसो, इन्हनि में ॾिसो सिंधी घणा आहिनि, केरु आहिनि सिंधी? कि नाले मातर बस पटे वाला चौकीदार। बैनुल अक़वामी कानून छा था चवनि जिथे नेचुरल रिसोर्सिस हुजे? हाणे कारूंजर जे पत्थर खे लॻा। ही छा पियो थिए? केमाड़ी को वठी डीप पोर्ट को वठी वेंदे मथे ताईं छा पिया ठाहिनि? कंहिंजे लाइ पिया ठाहिनि? सिंधी त हिते न रहंदा, केरु रहंदो? ॿियनि सूबनि में धड़ाधड़ माण्हू आबाद पिया कनि। रुगो हिकु साल में तव्हांजे घोटकी मां जेकी न हे मुहिम हलाई अथऊं, फोर्स्ड कन्वर्जन्स जेके कनि था, न्याणियुनि खे हरूभरू फ़ोनुनि ते इंगेज करे पोइ खणी उन्हनि जा मज़हब मटाए शादियूं कराइण, इहो मियां मिठो ऐं जेके सरहंदी आहिनि हैदराबाद वारा जेको इहो धंधो लाइ वेठा आहिनि, इहो को उन्हनि जो धंधो न आहे। इहा हिकमत अमली आहे। घोटकी इन ज़िले में छा आहे? कादुरपुर गैस काथे आहे? इहे बॉर्डर वारा इलाइक़ा न आहिनि। सिंधी माण्हुनि खे सम्झ में कॾहिं ईंदी इहा ॻाल्हि त 5000 पंजाबी फैमिलियूं रुगो हिकिड़े साल में सेटल थियूं आहिनि अची घोटकी में। कीअं ख़ामोशी सां चुपचाप करे सेटल पिया कनि? 35 खां 40,000 माण्हुनि जो शहर ॿधो अथऊं। जेकाबाद शहर जे अंदरि, एयरपोर्ट में अंदरि अॻे छावनियूं ठहंदियूं, हाणे बिल्डिंगियूं, स्कूल। कंहिंखे वञण जी इजाज़त आहे? मां जेकाबाद वासियुनि खां पुछां थो। अंदरि जेको इहो सॼो नओं मॉडर्न शहर अंदरि ठहियलु आहे, इहो कंहिंजे लाइ ठहियलु आहे? सिंधियुनि में था रहनि। ऐं पोइ बि असां चुप आहियूं। असांजी हैसियत इहा आहे जो असां सालगिरह ते नथा वञी सघूं। रहबर सिंध साईं जीएम साईं जी सालगिरह ते असांखे स्पीकर ऐं उहो नथो मिले। पोइ उते जेकॾहिं इन मौक़े ते जिन खे असां सॼी ज़िंदगी चवंदा रहिया आहियूं सिंधी थियो, सिंधी थियो, सिंध जी ॻाल्हि कयो, आज़ादी जी ॻाल्हि कयो, अॼु जेकॾहिं इल्ताफ़ हुसैन साईं जीएम साहिब खे पंहिंजो रहबर करे सिंध देश जी ॻाल्हि करे थो त उन खे छा चऊं? इहा मुंहिंजी वॾे में वॾी मुनाफ़िकी पंहिंजो पाण सां ऐं साईं जीएम साहिब ऐं सिंध सां गद्दारी थींदी अगरि मां उनखे वेलकम न चवां। सिंध जी विरहाङो नथा चाहियो न। जेकॾहिं सिंध जो विरहाङो नथा चाहियो त इल्ताफ़ हुसैन कंहिंजी मज़मत थो करे? हैदराबाद वारा, बहादराबाद वारा जेके कराची में जेकी मुतहदा सरकारी वेठी आहे, उहे सिंध खे एॾी वॾी गार था ॾियनि, मतरूका सिंध।